अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवाज़ टीवी में भली कार मां यहाँ कायनात शेख संध्या सैयद हमला से हेडलाइंस करें। चेयरमैन सादिक संजरानी की सदारत हेठ सेनेट जो इजलास में मुख्तलिफ मामलन ते बहस। मुखालिफ धुर जो सदारती ऑर्डिनेंस ऐं आसिम सलीम बाजवा खिलाफ वॉकआउट। जावेद अब्बासी चयो त आसिम सलीम बाजवा सी पैक अथॉरिटी जो हिस्सो न हुजण बावजूद चीनी सफ़ीर सां छो मिलियो। ऑर्डिनेंस ख़त्म थी वियो त पोइ मुक़ररी छो कई वई। हमाद अज़हर जो चवणु आहे त सी पैक जा मामला प्लानिंग डिवीज़न ॾिसी रहिया आहिनि। NFC मां का बि कटौती न कई आहे। वफ़ाक़ खे सूबनि जे हिसे में कटौती जो इख्तियार न आहे। जॾहिं हुकूमत में आयासीं त नाणे जा ज़ख़ीरा $8 अरब हुआ। हाणे स्टेट बैंक में नाणे जा ज़ख़ीरा 121 खां 13 अरब आहिनि। क़ौमी असेंबली जो इजलास सूमर ॾियारे ताईं मुलतवी। नूर मोहम्मद शाह जे लाॾाणे सबबि इजलास मुलतवी कयो वियो। नवीद कमर चयो आहे त मुख़्तसिर नोटिस ते इस्लामाबाद पहुचण में ॾुखियाई थिए थी। एहसन इक़बाल चयो आहे त हुकूमत क़ौमी असेंबली खे भोग बणाए छॾियो आहे। मेंबरनि खे राति देर सां ख़बर पई त इजलास आहे। हुकूमत संजीदगी जो मुज़ाहिरो छो नथी करे। सुप्रीम कोर्ट हमज़ा शहबाज की ज़मानत वारी दरख्वास्त रद्द करे छॾी। जस्टिस मुशीर आलम की सरबराही में 3 रुकनी बेंच ॿुधणी कई। मनी लॉन्ड्रिंग केस बाबत ज़मानत की दरख्वास्त दाख़िल कई वई हुई। मुल्क में कोरोना वायरस जा माण्हुनि मथां हमला जारी। कोरोना वायरस वधीक 47 माण्हुनि खां हयातियूं खसे वरितियूं। फौतुनि जो अंग वधी 11,204 ताईं पहुतो। NCOC मूजिब गुज़िरियल 24 कलाकनि दौरान 1,745 नवां केस आहिनि। मुतासिरनि जो अंग वधी 5,28,099 ताईं पहुतो। फ़ाल केसनि जो अंग वधी 34,916 थी वियो। 4,82,771 मरीज़ वायरस खे शिकस्त ॾेई सिहतयाब थी विया। लाहौर की एहतसाबी अदालत में आमदनी खां वधीक असां मनी लॉन्ड्रिंग केस की ॿुधणी जिस्मानी रिमांड पूरो थियण खां पोइ ख्वाजा आसिफ खे अदालत में पेश कयो वियो। सिंध हाई कोर्ट में गुम थियल माण्हुनि जी बाज़ियाबी बाबति दरख्वास्त ते ॿुधणी। सिंध हाई कोर्ट GIT सरबराह खां रिपोर्ट तलब करे वरिती। घरू खाते IG सिंध ऐं ॿियनि खां जवाब तलब कयो। अदालत मार्क्स ने चयो आहे त नतीजो नथो निकिरे त IG जे इजलासनि जो कहिड़ो फ़ाइदो। कराची के गुलिस्तान जौहर वाले इलाके में पुलिस जो ॾोहारियुनि सां मुबैना मुक़ाबलो। पुलिस के मुबैना मुक़ाबले में 4 जवाबदारनि खे गिरफ्तार करण की दावा। पुलिस जो चवणु आहे त जवाबदार गुलिस्तान जौहर ब्लॉक 11 में घर मां धाड़ो हयो। इतलाबाद पहुंची जवाबदार वसीम उर्फ कमांडो जावेद शफीक ऐं अमीन के गिरफ्तार कयो। 4 जवाबदार फरार थियण में कामयाब थी विया। जवाबदारनि वटां हथियार ऐं ॿियो सामान हथ कयो वियो। वधीक जांच कई पई वञे। कढण वेझो देस अंगारी में नारी शरीफा के कत्ल करे लाश दफनाइण जो इंकशाफ थियो आहे। गुजी इतलाबाद पुलिस वाक़े वारे हंध पहुची कबर की खोटाई कराए लाश अस्पताल मुंतकिल कयो। पुलिस जो चवणु आहे त नारी के कत्ल करे दफनायो वियो हो। वधीक जांच कई पई वञे। कंदकोट में पुलिस जो ॾोहारियुनि सां मुबैना मुक़ाबलो। पुलिस जी ॾोहारी मोहम्मद अली सुरहानी जी खे ज़ख़्मी हालत में गिरफ्तार करण जी दावा। पुलिस जो चवणु आहे त जवाबदार केतिरनि ई केसनि में घुरबला। वधीक जांच कई पई वञे।